अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन व कानल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। बिबरकतिन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। निहायत ही सदवाजिबुल एहतराम मुसलमान भाइयों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, रब्बे कायनात अज़्ज़ व जल जे पाक किताब कलाम मजीद फ़ुरक़ान हमीद जी सूरह अहज़ाब मंझां हिकु आयत सबूरी तिलावत कई वई आहे। अॼु अवां जे साम्हूं हिन हलंदड़ दौर जे तमामु वॾे फितने, कट्टे काफ़र मलऊन कादियानिन जी दावा ऐं उन दावा ते हिमायत याफ़्ता संदन पोइ लॻ अॼु उन्हनि खे ॿुधाइण चाहियूं था त असीं आका रहमत वारे हबीब जा उम्मती आहियूं। नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद हिन दुनिया जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो को नबी न ईंदो। ख़त्म नबूवत जे सिलसिले में अॼु अवां जे साम्हूं चंद आयतूं ऐं हदीसूं अर्ज़ रखबियूं। रब्बे कायनात खां दुआ है त अल्लाह ताला मूं गुनहगार जो अर्ज़ करण अवां जो ॿुधण पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु व मन वालहु पंहिंजे पाक कलाम मजीद में फरमायो, मा कान मुहम्मदुन
अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूलल्लाह व खातमन नबीन व कानल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। दाढ़ियां सुभान अल्लाह। हजरत मुहम्मद मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे मर्दन मां कंहिंजो बि पीउ नाहे, लेकिन अल्लाह जो रसूल ऐं सभिनी नबीयनि में आख़िरी नबी आहे ऐं अल्लाह ताला सभु कुझु ॼाणंदड़ आहे। अल्लाह ताला जे फ़ैसिले मां साफ़ ज़ाहिर आहे त नबूवत ख़त्म थी चुकी आहे। इन करे संदन नबूवत खां बाद कंहिं बि क़िस्म जे नबूवत जी दावा कंदड़ खे कूड़ो चइबो, उहो कूड़ो दज्जाल लिखियो वेंदो। सिहाह जे मुतवातिर हदीसुनि मां साबित आहे त क़यामत जे क़रीब जॾहिं हज़रत ईसा रूहुल्लाह जो नुज़ूल थींदो त उहो नए नबीअ जी हैसियत सां न ईंदो जो उन्हनि खे असांजे प्यारे ख़तमुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में नबूवत हासिल थी चुकी आहे। बलक जॾहिं हिन दुनिया में तशरीफ़ खणी ईंदा त शरीयत मुहम्मदी ते अमल करण वारा हूंदा, शरीयत मुहम्मदी मुताबिक़ फ़ैसिलो फरमाईंदा ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़िबले यानी काबतुल्लाह काबे करीम ॾांहुं मुंहुं करे निमाज़ अदा कंदड़ हूंदा। इन करे उन्हनि जो नुज़ूल अक़ीदे ख़त्मे नबूवत जी मनाफ़ी नाहे जो खेनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में नबूवत ऐं रिसालत मिलियल आहे। अल्लाह ताला जो फ़ैसिलो आहे त हज़रत मुहम्मद मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ केर बि नबी न बनायो वेंदो। जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आख़िरुल अंबिया हुजण नसे क़ुरान मां कतई साबित आहे त अहिड़ी तरह मुतवातिर हदीसुनि सां बि साबित आहे त तो असांजा हबीब अरबी अजीब मदनी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़तमुल अंबिया आहिनि। अचो त कुछ हदीसूं मुझे आका जो ॿुधूं। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रवायत था फरमाइनि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजो मिसाल ऐं मूंखां अॻियनि नबीयनि जो मिसाल उन शख़्स वांगुरु आहे जंहिं तमामु सुहिणो घर ठाहियो मगर उन जी कुंड में हिकु सिर जी जाइ छॾे ॾिनई। माण्हू उन घर जे चौधारी फिरंदा रहिया ऐं अजब सां हीअं चवण लॻा उन शख़्स उहा सिर छो न रखी। पाण फरमायाऊं आऊं हा सिर आहियां ऐं ख़ातमन नबीयीन आहियां, यानी नबीयन रसूलन जी जेका इमारत तमीर कई वई उन इमारत साज़ी जे अंदरि जेका हिकिड़ी सिर अण पूरी ही मुंहिंजे आका फरमायो अल्लाह ताला मूं महबूब खे मोकिले उन नबीयन रसूलन वारी इमारत खे मुकम्मल फरमायो ऐं मूंखां बाद हिन दुनिया में हाणे को बि नबी न ईंदो। मुस्लिम शरीफ इन हदीस में ही लफ्ज़ वधीक ज़िक्र कया आहिनि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आउं उन सिर जी जाइ ते आहियां मूं अची अंबिया किराम खे ख़त्म कयो यानी नबूवत मुकम्मल थी चुकी। टी हदीस मुंहिंजे आका जी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था शफ़ाअत वारी तवील रिवायत खे बयान कनि था त फरमायो आहे त माण्हू जॾहिं अल्लाह ताला जे हुज़ूर हाज़िर थियण वक़्तु डिॼी
अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम वटि हाज़िर थींदा त उन वक़्तु नबी सगोरा नफ़्सी नफ़्सी पुकारींदा। पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम सभिनी खे चवंदो त ए इंसानो, अवां हज़रत आदम ॾांहुं वियो, उन अवां खे हज़रत नूह ॾांहुं मोकिलियो, उन ॿियनि नबीअनि ॾांहुं मोकिलियो, हज़रत मूसा कलीमुल्लाह खां थी मूं वटि आया आहियो। घबरायो न, घबरायो न, नफ़्सी नफ़्सी जो आलम छॾे करे अॼु अव्हां खे ॿुधायां थो त अव्हां आख़िरी महबूब हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वञो। ऐं उहे सभई मुंहिंजे आका वटि अची अर्ज़ कंदा, या मुहम्मद अंत रसूलुल्लाह व ख़ातमुल अंबिया। सुना मोहम्मद करीम नबीयन जे इख्तिताम वारी अज़ीम हस्ती, अॼु असां अव्हां वटि आया आहियूं, हिन महशर जी मुश्किल खां असांखे माफ़ी ॾियारियो। क़यामत में केरु न कंहिंखे ई कमु ईंदो, हिकु ई मोहम्मद जो हिकदमु ईंदो। आयो त पोइ कंहिं ते बि को असली अज़ाब न थींदो। हाय वींदो वकोड़े जहन्नम जनी खे, तकड़ो तकड़ो पाण पुनल कढंदो अची तनी खे। लीड़न घाणो निधर निमाणा नाल सभई नींदो। क़यामत में केरु न कंहिंखे कमु ईंदो, हिकु ई मोहम्मद आजो हिकदमु ईंदो। चौथी हदीस मुंहिंजे आका जी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रवायत था कनि त नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूंखे 6 शयुनि में नबीअ सगोरनि ते फज़ीलत ॾियारी वई आहे। मूंखे जवामिउल कलिम अता कया विया आहिनि, रोब सां मुंहिंजी मदद कई वई आहे, मूं लाइ गनीमतुनि खे हलाल कयो वियो आहे, मूंखे पूरी मख़लूक़ात ॾांहुं नबी बनाए मोकिलियो वियो आहे, ऐं मूंसां सभिनी नबीअनि जी नबूवत खे ख़त्म कयो वियो आहे। 5 हदीस मुंहिंजे आका मदीने वारे मीर जी हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बेशक रिसालत ऐं नबूवत ख़त्म थी चुकी आहे, पोइ मूंखां बाद केर बि न नबी थींदो न रसूल थींदो। 6 हदीस मुंहिंजे आका जी हज़रत मोहम्मद बिन जुबैर बिन मुतइम रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे पीउ खां रवायत आंदी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजा केतिरा ई नाला आहिनि, आउं मोहम्मद आहियां ऐं अहमद आहियां, आउं माही यानी मिटाईंदड़ आहियां। अल्लाह ताला मुंहिंजे हथां कुफ्र खे मिटाईंदो, ऐं आउं हाशिर आहियां यानी जमा करण वारनि मां आहियां, जो माण्हू मुंहिंजे कदमनि ते उथारिया वेंदा, ऐं आकिब यानी आख़िर में नबी करे मोकिलियल आहियां, जंहिंखां बाद केर बि नबी हिन दुनिया में न ईंदो। दोस्ताने गिरामी, तो असांजो आका रहमत वारो हबीब अरबी अजीब मदनी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी आहे। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रज़ियल्लाहु अन्हु जे ज़माने में कंहिं शख़्स नबूवत जी दावा कई ऐं पंहिंजे नबी हुजण ते दलाइल पेश करण लाइ मोहलत घुरियईं। हज़रत इमाम आज़म फ़तवा ॾिनी त जेको शख़्स हिन खां नबूवत जो दलील तलब कंदो उहो काफ़िर थी वेंदो, छो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे त ला नबी बअदी, मूंखां बाद को बि नबी न थींदो। इन फरमान खां पोइ नबूवत जे मुद्दई खां दलील तलब
कंदड़ गोया नबी नामदार जे फरमान खे ग़लत ऐं कूड़ो समझंदड़ आ उन मुद्दई नबूवत जे दावेदार खां दलील घुरण जी ज़रूरत नाहे छो त अहिड़े क़िस्म जो दलील अॼुकल्ह कादियानी कट्टा काफ़र माण्हुनि खे गुमराह कंदा वतन ऐं दलील ॿुधाईंदा वतन नबी नामदार जी ज़ात बाबरकात कहीं भी क़िस्म जो को दलील ॿुधण बि कुफ़र सही दलील ॾे इमाम आज़म फरमायो ख़बरदार अहिड़ी ॻाल्हि करण वारो कूड़ो दज्जाल दोस्ताने गिरामी हज़रत नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक ज़िंदगी में टिनि ॼणनि अस्वद अंसी तलीहा असदी मुसैलमे कज़्ज़ाब नबूवत जी दावा कई ही हिन नंढे खंड में मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी जेको 1839 में ज़िले गोरदासपुर मशरकी पंजाब जे हिक नंढड़े ॻोठ कादियान में ॼाओ हो उन 1868 ताईं मुख़्तलिफ़ हंधनि ते पेट गुज़र जे लाइ मुख़्तलिफ़ कारोबार ऐं नौकरियूं कयूं हुन पहिरियां 1890 ताईं सिर्फ़ मुजद्दिद हुजण जी दावा कई उन खां पोइ हकीम मौलवी नूरुद्दीन भेरवी जे मशवरे सां सन 1891 में मसीले मसीह ऐं मसीह मऊद हुजण जी दावा कई इंसान जॾहिं गुमराह थींदो आहे त उहो हिकु अक़ीदे ते बीही न सघंदो आहे हिन मलऊन खे बि शैतान गुमराह कंदो रहियो शैतान जेको इंसान जो अज़ली दुश्मन आहे अहिड़नि माण्हुनि खे गुमराहीअ जे कुन ॾे धिकींदो रहंदो आहे तव्हांजो अहिड़ा माण्हू नबूवत छा पर खुदाई जूं दावाऊं करण लॻंदा आहिनि ऐं इहो ई हाल मिर्ज़ा कादियानीअ जो हो जो पहिरियां मुजद्दिद हुजण जी दावा कयईं ऐं उन खां पोइ सन 1900 ईस्वीअ में नबूवत जी दावा करे मलऊन बणिजी वियो ऐं उन कादियानी मलऊन जे कादियानी फितने खां पोइ असां ऐं अव्हां जे मथां वाजिब आहे त पंहिंजे होत हबीब मदनी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत वारे मुआमले ते सिर वञे त वञण ॾिबो नबी नामदार जी ज़ात ते कख बि न सहंदासीं दोस्ताने गिरामी इन शयातीन लयूहून इला औलियाइहिम ऐं बेशक शैतान पंहिंजे यारनि खे वही कंदा आहिनि विसविसा विझंदा आहिनि इन करे त मिर्ज़ा कादियानी उलूहियत जी बि दावा कंदे शैतानी इल्हाम ते भरवसो करे सभु ॻाल्हियूं लिखियूं ऐं माण्हुनि खे गुमराह बनायो ए दोस्ताने गिरामी तो असांजो आका मदीने वारो मीर अॼु बि हुज़ूर हया नबी ख़तमुल अंबिया आहिनि ख़त्म नबूवत अहिड़ो कितई मसइलो आहे जंहिं ते काल कालो के ॾींहुं असांजे मुल्क पाकिस्तान जे हिकिड़े जज कटन कादियानियुनि जी हिमायत कंदे उन्हनि जे दावा जी हिमायत कई आहे लेकिन जेसी मुसलमान गयूर मुल्क जे अंदर मौजूद आहे काफ़र रहंदो असांजो आका ख़तमुल अंबिया आहे मादी कुकड़ बांग ॾिनी आहे त कादियानी सही हिन सभु कंहिंखे पंहिंजो मज़हबी हक़ आहे ही जेकॾहिं अमीं चओ था ही इस्लामी जमहूरिया मुल्क पाकिस्तान आहे त इस्लामी जमहूरिया जे अंदरि गयूर मुसलमान कॾहिं बि आका रहमतुल लिल आलमीन हबीब नबी नामदार जे मथां कख बि कोन सहंदा दोस्ताने गिरामी ख़त्म नबूवत अहिड़ो कतई मसइलो आहे
जंहिंजो ख़ुदि अल्लाह ताला फ़ैसिलो करे छॾियो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ख़तमुल अंबिया आहिनि, यानी आख़िरी नबी हैं, जंहिंखां पोइ को बि नबी न थींदो। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में फरमायो, मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमुन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। ॾाढा सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां मंझां कंहिं बि शख़्स जा पीअर न आहिनि, पर अल्लाह जा रसूल ऐं नबियनि मंझां आख़िरी नबी आहिनि। ऐं अल्लाह ताला हर शइ खे ॼाणींदो आहे। इन आयत करीमा में लफ़्ज़ ख़ातमुन नबिय्यीन जंहिंजे पढ़ण जूं ॿ क़िराअतूं आहिनि। क़िराअत नंबर अव्वल ख़ातम ताजे ज़बर सां, पर जेकॾहिं असीं इब्तिदा में ख़ातिम ताजी ज़ेर सां पढ़ंदासीं, ताजी ज़ेर सां पढ़ियो वञे त पोइ उन जी माना अल्लामा तबरी मज़कूर आयत जे तहत लिखे थो त बिमाना इन्नहु ख़तमुन नबिय्यीन, यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पछाड़ी करे छॾी। ऐं ॿी क़िराअत ताजी ज़बर सां आहे। जेकॾहिं इन क़िराअत सां पढ़ियो वञे त अल्लामा तबरी फरमाए थो त उन जी माना इहा आहे त इन्नहु आख़िरुन नबिय्यीन, यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम समूरन नबियनि खां आख़िरी नबी आहे, जंहिं बैदि ॿियो को बि नबी न आहे। अहिड़ी तरह तफ़सीर मज़हरी में बि आयो आहे। इन आयत करीमा जे आख़िर में ख़त्म नबूवत जी ताक़ीद सां गॾोगॾु उन जे राज़ ऐं मसलियत ॾे इशारो फरमाए अल्लाह तबारक व तआला फरमायो, वकान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। अल्लाह ताला हर शइ खे ॼाणंदड़ आहे, यानी ख़त्म नबूवत ऐं उन जे मुतालिक़ राज़ खे बि मुंहिंजो रब ॼाणण वारो आहे। दोस्ताने गिरामी, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ऐलान करण जो हुकुम फरमायो हो। मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो, जीअं इरशाद खुदावंदी आहे, कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ, यानी ए मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमाए त ए इंसानो, बेशक आऊं तव्हां समूरनि जे लाइ अल्लाह ताला जो रसूल बणिजी आयो आहियां। ॿी जाइ ते अल्लाह तबारक व तआला फरमायो, वमा अरसलनाका इल्ला काफ़तन लिन्नास बशीरन व नज़ीरा, यानी ए मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे समूरन इंसाननि लाइ बशीर व नज़ीर ई बनाए मोकिलियो आहे। हुज़ूर जी अज़मत निराली आहे। मुस्लिम शरीफ जे अंदरि हिकु हदीस अची रही आहे त बेशक हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त आऊं मुहम्मद ऐं अहमद आहियां, आऊं माही आहियां, मुंहिंजे ज़रिए कुफ़्र खे मेटियो वञे थो, आऊं हाशिर आहियां, मुंहिंजे पुठियां माण्हू मैदान हशर में जमा थींदा, आऊं आकिब आहियां, आकिब उहो आहे जंहिंजे पोयां को नबी न हूंदो आहे।
अन अक़बतहु बिन आमिर क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ कान बअदी नबियुन लकान उमर। हज़रत उक़बा बिन आमिर रवायत थो करे तो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुखां बाद जेकॾहिं को नबी हुजे हा त हज़रत उमर नबी थे हा। ये हुज़ूर जो फरमान आ। ऐं अहिड़ो बि इरशाद मुझे आका मदीने वारे मीर जो आगे जंहिंमें आका फरमायो त जेकॾहिं मूंखां बाद में को नबी थे हा त अल्लाह ताला मुझे फर्ज़ंद हज़रत इब्राहीम खे नंढपण में दुनिया तां न खणाए हा। हू वॾी उमिरि माणे हा ऐं अल्लाह ताला उनखे नबूवत सां फ़ाइज़ फरमाए हा। इब्न माजा जे हवाले सां तफ़सीर मज़हरी जे अंदरि हिकु हदीस मौजूद आहे। उन्हनि हदीसुनि मां साफ़ ज़ाहिर त हुज़ूर खां बाद को बि नबी नथो थी सघे। इहो ई सबब आहे जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर फारूक, हज़रत उस्मान गनी, हज़रत अली हैदर कर्रार ऐं ॿिया सहाबा किराम अलैहिम रिदवान बावजूद के हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मकतब फैज़ मां सबक़तुल्लाह जे सोने रंग सां रंगल हा मगर कंहिं बि नबी हुजण जी दावा न कई। अहिड़ी तरह ताबईन ऐं तब ताबईन उन फितने खां पाक रहा छो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद खुलफाए राशिदीन खां वधीक कामिल ऐं मुकम्मल को बि इंसान नाहे मगर दुनिया शाहिद त कंहिं बि अहिड़ी दावा न कई। इहो दलील आहे त उन्हनि हुक्मराननि जो ईमान हो त तो असांजो आका रहमतल लिल आलमीन ख़तमुल अंबिया आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते बाबरकात ते नबूवत ख़तम। दोस्ताने गिरामी, दुनिया जे अंदर हुज़ूर रहमतल लिल आलमीन हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जे दौर में बि अहिड़ा मुर्तद पैदा थिया हा। अहिड़नि कूड़नि जी ख़बर ॾेई पंहिंजे उम्मत खे उन्हनि जे फितने खां मुंहिंजे आका आगाह फरमायो। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस अन अबी हुरैरत अन नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ला तक़ूमु अस्साअतु हत्ता युबअस दज्जालून कज़्ज़ाबून क़रीबम मिन सलासीन कुल्लुहुम यज़अमु अन्नहु रसूलुल्लाह। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत था कन तो हुज़ूर नबी नामदार फरमायो त उन वक़्त ताईं क़यामत न थींदी जेसि ताईं 30 कूड़ा दज्जाल न मोकिलिया वेंदा जेके सभई चवंदा त असीं अल्लाह जा रसूल आहियूं मआज़ल्लाह। जीअं त ग़ैब दान नबी इहा पेशन गोई करे छॾी आहे जेका सची आहे। इन्हीअ जे करे अहिड़ा पैदा थिया ऐं थींदा किन कूड़नि ख़ुदि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने पाक में अहिड़ियूं दवाऊं कयूं हुयूं जेके अॻिते हली पंहिंजे केफ़रे किरदार ताईं पहुता हा। ही कादियानी मलऊन अॼु जो न आहे बल्कि अस्वद अंसी जंहिं सभ खां पहिरियां अहदे नबूवत में यानी नबी नामदार जे हूंदे हुज़ूर जी ज़िंदगी में नबूवत जी दावा कई ही ऐं उनखे उन दौर जे तमामु सुठे शख़्स क़त्ल कयो हो। जंहिं रात अस्वदांसी क़त्ल कयो वियो हो उन रात हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि इहा ख़बर आसमान मां पहुती। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुबारक घराणे मां हिकु मुबारक शख़्स
कूड़े दज्जाल नबूवत जे कूड़े दावेदार अंसी के कत्ल करे छड़ियो। अर्ज कयो वियो त या रसूल अल्लाह उनखे कहीं कत्ल कयो वा? मुझे आका फरमायो उनखे सीदना फेरोज कत्ल कयो वा। ऐं मूं रसूलुल्लाह जी नबूवत आखिरी नबूवत आहे। बे नंबर ते तलीहा असदी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने मुबारक में नबी हुजण जी दावा कई ही, जैसा सहाबे किराम जंग कई ही, जंहिंमें चंद सहाबे किराम शहीद थिया हा, जन में हज़रत साबित ऐं हज़रत उकाशा भी शामिल हा। मुख्तलिफ जंगन में शिकस्त खाइण खां पोइ बिल आखिर हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे दौर में तौबा ताइब थी मुस्लमान थियो हो। ऐं टे नंबर ते हिक औरत सजाह या सुजाह नाले उन बि नबी हुजण जी कूड़ी दावा कई ही ऐं हज़रत सीदना अबू बकर सिद्दीक़ सां जंग जो इरादो कयो हो, मगर जंग न करे सघी ही। ऐं अॻिते पोएं दौर जे अंदरि उहा बि तौबा ताइब थी इस्लाम में दाख़िल थी मुसलमान बनी ही। मुसलमानों चौथे नंबर ते मुसैलिमा कज़्ज़ाब उन शख्स हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में हथ ठोकी नबूवत जी दावा कई ही, चंद कबीलन खे पंहिंजे कूड़े फंद में फासायो हो। यमामा जे इलाइक़े में वॾो शोर ऐं फितनो बर्पा कयो हो ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾांहुं हुन लिखियो हो त इन पासे जा तव्हां नबी आहियो ऐं हिन पासे जो मां नबी आहियां। मुंहिंजे आका रहमतल लिल आलमीन हबीब जे उन अलालत वारे माहौल जे करे सहाबा सब्र अख्तियार कयो, लेकिन हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर जी खिलाफत जे दौर में मुसैलिमा कज़्ज़ाब मलऊन खे संदसि 40,000 सिपाह लश्कर सां गॾु जहन्नम रसीद कयो वियो हो। त दोस्ताने गिरामी, तो असांजो हबीब मदनी मुजीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ख़तमुल अंबिया आहे ऐं आखिरी नबी आहिनि। उन खां बाद कंहिं बि क़िस्म जो को नबी हिन दुनिया में न ईंदो। अल्लाह ताला जे कलाम मजीद जी ही आयत करीमा ॿुधो, मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। बी अल्लाह जे कलाम जी आयत ॿुधो, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। ही आयत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते संदन आखिरी हज में 8 तारीख जुम्मे जे ॾींहुं नाज़िल थी हुई ऐं पाण हिन आयत जे नाज़िल थियण खां पोइ ज़ाहिरी ज़िंदगी जा 81 ॾींहं हिन दुनिया में फ़क़त हुया। इन आयत में अल्लाह ताला फरमायो, मुस्तफ़ा करीम ॿुधायो त अॼु मूं अव्हां जे लाइ अव्हां जो दीन कामिल करे छॾियो ऐं मूं अव्हां ते पंहिंजी नेमत पूरी करे छॾी ऐं मां अव्हां लाइ इस्लाम खां दीन जे लिहाज़ सां राज़ी थियो आहियां। दोस्ताने गिरामी, मुस्तफ़ा दीन जे मुआमले में राज़ी हा ऐं अल्लाह ताला फरमायो अॼु दीन मुकम्मिल आहे। ख़बर पई त मुस्तफ़ा अल्लाह जा आखिरी नबी आहिनि। आयत व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नहु क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन।
इन आयत में अल्लाह ताला नबियन जो जिक्र फरमायो वा उन्हनि खे फरमायो हो त जॾहिं अव्हां खे किताब हिकमत अता कई वञे अव्हां जे उन सदाकत वारो मुंहिंजो महबूब अचे त उहो मुंहिंजो हबीब आख़िरी नबी आहे अव्हां उन ते ईमान बि आणिजो त उन जी मदद बि कजो। दोस्ताने गिरामी अचो इन तरह अल्लाह जे कलाम के अन्या भी पढ़ो। चौथी आयत कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। ए मुझा हबीब अवा फरमायो त ए इंसानो बिला शक मां सभनी ॾांह अल्लाह जो रसूल बणजी आयो आहियां। पंजी आयत तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा। उहो अल्लाह बरकत वारो आ जंहिं पंहिंजे बाने ते फुरक़ान लाथो तां त सभिनी जहाननि जे लाइ ड्रेजारींदड़ हुजे। छही कलाम मजीद जी आयत व अरसलनाक लिन्नासि रसूला ऐं असां वांखे माण्हुनि जे लाइ रसूल बनाए मोकिलियो आहे। सती आयत वमा हुव इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन ऐं नाहे उहो मगर सभिनी जहाननि जे लाइ नसीहत। दोस्ताने गिरामी अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला जो मुकम्मल कलाम मजीद हुजूर जे ख़तमुल अंबिया हुजण जो दलील ॾेई रहियो आहे। अठीं आयत में अल्लाह ताला फरमायो व ऊहिया इलैया हाज़ल क़ुरआन लउज़िरकुम बिही व मन बलग ऐं मुॾां ही क़ुरान वही कयो वियो आहे तां त मां अव्हां खे जंहिंखे ही पहुतो न सां ड्रिजारियां। नाई आयत वमन यकफुर बिही मिनल अहज़ाब फन्नारु मौइदुहु ऐं जेको बि सभिनी इंसाननि मां उन जो इनकार कंदो पोइ बाहि उन जी जाइ आहे। ॾहीं आयत या अय्युहन्नास क़द जाअकुमुर रसूल बिल हक़ मिर रब्बिकुम फआमिनु खैरल लकुम। ए इंसानो अव्हां वटां अव्हां जे रब वटां हक़ सां रसूल आयो आहे पोइ ईमान आणियो त अव्हां जे लाइ भलो थींदो। 11वीं आयत वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ऐं असां वांखे सभिनी जहाननि जे लाइ सिर्फ़ रहमत बनाए मोकिलियो आहे। अहिड़ी तरह कई आयतूं मुंहिंजे आका जे ख़त्मे नबूवत जो दलील पेश कनि थियूं। क़ुरान करीम जी हर आयत मुंहिंजे रहमत लिल आलमीन हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ातमन नबीयीन हुजण जो दलील आहे। ऐं जेको हुजूर खे ख़तमुल अंबिया नथो मञे उहो कटो काफ़िर मलऊन ऐं ज़लीला। ताजदारे ख़त्मे नबूवत ॾाढियां ताजदारे ख़त्मे नबूवत ताजदारे ख़त्मे नबूवत जिंदाबाद जिंदाबाद। हुजूर आख़िरी नबी आहिनि। हुजूर खां बाद कंहिं बि क़िस्म जो को नबी